कॾहिं बाग़ हुसन जा मालिक हुआसीं मगर अॼु तक कंहिंजे क़ाबिल न रहियासीं। थियो कीन रोशन मोहबत जो घर ई तोड़े खून दिलि जो बि ॿारे ॾिठोसीं। जी हा नाज़रीन, असां हिन वक़्तु चंडका मेडिकल अस्पताल में मौजूदु आहियूं। हिते असांजे सिंध जो मशहूरु ऐं मायानाज़ फ़नकार शहज़ादो मंज़ूर साहिबु जेको हिन टाइम अस्पताल में दाख़िल आहे ऐं असांजो तमामु सिंध जो बहितरीनु फ़नकार आहे। अचो त हिन खां पुछा कंदासीं। 4 ॾींहं थी विया आहिनि मुसलसिल अस्पताल में आहे, न को सकाफ़त खाते वारो आहे, न को अहिड़ो ई को माण्हू आहे जेको हिन मायानाज़ फ़नकार जी असांजी को सार संभालल आहे। अचो त साईं जन खां व्यूज़ वठंदासीं त केरु केरु आया आहिनि पुछा करणु ऐं सकाफ़त खाते वारनि कंहिं सार लधी आहे। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि दरअसल इहा आहे त माना सकाफ़त खाता वारा त पर रहिया, पर हितां जा दोस्त जेके बि आहिनि उन्हनि जो सहकार अचनि था वञनि था, पुछाऊं पुछाऊं कनि था। जंहिंखे ख़बर पए थी उहे दोस्त अचनि था। लख थोरा उन्हनि जा लख महिरबानी आहिनि। जीअं हाणे तव्हां ॿुधो, तव्हां बि आया आहियो, तव्हांजा बि लख अहसान थोरा लख लाइ तव्हांजा। अलाह भलाई। कहिड़ी तकलीफ़ आहे ऐं कॾहिं कोई अस्पताल में? अस्पताल मां अॻ में बि डॉक्टरनि खे इलाजु करायो हुयो। पोइ दोस्त मूंखे चवंदा तूं डॉक्टरनि खे इलाजु नथो कराए, तूं होॾे इलाजु थो कराए, होॾे थो कराए, सही नथो कराए। सकाफ़त खाते वारनि मतिलबु मुंहिंजी हेल्प कई, हल्की फुल्की 25,000 25,000। पर हीअ प्रोसेस त ॾुखो हुयो हिकिड़ो। पोइ मूं उतां कयो, डॉक्टर सुल्तान चांडियो जेको इंडस में आहे उन खां बि इलाजु कराए, टेस्टूं करायूंसीं, हर शइ कराईसीं। पर उहो त असांजे टेस्टुनि जी माना क़ीमत कोन हुई, मतिलबु उहो थी वई त थी वई। उन खां बाद में मूं पंहिंजो जेको आहे हिकु जो इलाजु करायो। उन में मूंखे फ़र्क़ु थी, पर छा त अफ़सोस आहे खुटी पियासीं, कंप्लीट इलाजु कोन कराए सघियासीं। उन में असां खुटी पियासीं। इन करे जेको आहे वरी हलंदे हलंदे वरी अचानक वरी मतिलबु पोइ ख़बर न आहे छा थियो। जो उन ॾींहुं प्रोग्राम हिकिड़ो थियो दोस्तनि जो, वरसी कईसीं हिकिड़े दोस्त जी। उन वरसी खां बाद में मूंखे अचानक मतिलबु इहो थियो त मुंहिंजे वेही उथियुसि, मुंहिंजे दिमाग़ खे चकर आयो, मां किरी पियुसि हुते। उन खां बाद में मूंखे इन क़िस्म जा मुसलसल 10-12 मूंखे दौरा हलिया। 10-12 दौरनि ते त मतिलबु मुंहिंजी हालत इहा थी त हाणे बिस्तर ते वेही सघां थो, लही नथो सघां। बसि वधीक छा तकलीफ़ कारो काम हेपाटाइटिस C आहे। सभु टेस्टूं करायूं आहिनि, सभु रिपोर्टां मूं वटि आहिनि। हेपाटाइटिस C बि आहे। हाणे त ब्लड जी कमी आहे, असल में उन वक़्तु बि हुई, हाणे बि ब्लड जी कमी आहे। सिर्फ़ु 5 पॉइंट आहे हाणे ब्लड जी। पंहिंजी रिपोर्टां मुंहिंजी सभु कयूं हिते, हर शइ कराई आहे। मुंहिंजे हाणे जेको प्राइवेट ऑफिस अस्पताल में जेको आहे त पंहिंजो इलाजु नथा कराए सघो, सरकारी अस्पताल में उहो असां चढ़ियल आहियूं। उते हिकिड़ी टेस्ट अलाए केतिरे ई थिए थी। उते वरी जंहिंमहिल जेकॾहिं को सकाफ़त खाते वारा वरी जेकॾहिं कुझु ॾियनि था त पाबंद था कनि त बाबा टेस्टूं फलाणी जाइ थो कराए। जेकॾहिं पैसा आई 20-25,000 टेस्ट में ॾे, हुते त 50,000-60,000 जूं टेस्टूं थी थियनि। इहा बि हिकिड़ी मज़ाक थी वञे असां सां। असां इन करे चवणु छॾे ॾिनोसीं। हाणे हर कंहिंखे ॾियनि था। मूंखे 25,000 में बीमार जेको आहे, जेको प्रोसेस में आहे उनखे 25,000 था ॾियनि, बाक़ी खे लख था ॾियनि। अलाह गंज ॾियनि। हाणे कहिड़ो सकाफ़त खाते खां मुतालबो कंदो आला अमलदारनि खां? बसि वधीक पाण सम्झनि था, पाण ॼाणनि था। असां छा चवनि, असांजे मुतालबे मुताबिक़ त कुझु न थींदो आहे। हुनजी पंहिंजूं थींदियूं आहिनि, मतिलबु मीटिंग वग़ैरह थींदियूं रहनि। मां हीअं था कयूं, हीअं था कयूं। अलाह ख़ुशि करे अॻ में जेको सभु खे उन्हनि हथी ॾिनी त घुमण घतण जहिड़ो थियो में। बाक़ी हाणे वधीक त हाणे इन हालतुनि में त असां बेरोज़गार बि था थियूं, हर शइ था थियूं था। हर क़िस्म जी तकलीफ़ थी वञे पोइ असांखे। छो त हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो बग़ैर रोज़गार नौकिरी जे उन माण्हू सां छा असरु थींदो आहे। जेको उते हूंदो आहे या जेको हुनखे ॾिसंदो आहे उनखे ई ख़बर हूंदी आहे, ॿिए खे ख़बर न पवंदी आहे। हाणे न नौकिरी, न चाकरी, न ॻाल्हि, न मुहाड़। इहे असां पेट में खाईंदासीं पैसा 25,000 तव्हांजा, या असां दवाऊं कराईंदासीं, टेस्टूं कराईंदासीं, छा कराईंदासीं। नाले में असांजी हेल्प थिए थी। इन खां असांजा बहितर दोस्त आहिनि। अदा असांखे अटो वठी आणे ॾिजे, सामान खणी अचे, पोइ जॾहिं थिया पैसा ॾींदासीं। उहे बि जवान आहिनि असांजा, बसि पोइ असां लाइ उहे बहितर थिया न। बसि बाबा इहे हाल आहिनि असांजा। शहज़ादे मंज़ूर साहिब जा व्यूज़ ॿुधा, सॼी दुनिया खे ख़ुशी विराईंदड़ अॼु हिकिड़ो सरकारी अस्पताल में बेयारो मददगार पियो आहे। हिन जो आला अमलदारनि खां इहो ई मुतालबो आहे त मुंहिंजी मालिकी कई वञे ऐं मूंखे इलाज जे लाइ पैसा ॾिना वञनि त जीअं मां तकड़ में ख़ुशि थी ऐं पंहिंजे
फ़न जी दुनिया में वापसि अचां। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, ब्यूरो चीफ सिंध, मोजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।